3 तारीख़ ते एसयूपी तरफ़ां मोरो मार्च जो ऐलान कयो वियो, जंहिं बैदि यासिर सूमरे गिरफ़्तार कयो वियो। अॻिते जो लाइ अमल एसयूपी जो छा हूंदो? 31 तारीख़ ते प्रोग्राम रिथियलु आहे सिंध पार्टी जो ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे ॿियनि जमायतुनि खे बि सॾु आहे। उन्हनि जा अॻुवान ईंदा उमेद त। ऐं ही पुलिस हिकिड़ी हलकड़ाई कई ऐं नवां ऑफिसर अचनि था त हू सम्झनि था त कुझु शायदि क़ौमी कारकुन या ही तहरीकूं हिननि जे गिरफ़्तारियुनि खां डिॼी ऐं ख़तमु कंदियूं। सो ही अॼु हलकड़ाई कयूं ऐं असांजे अॻुवान यासीन सूमो खे गिरफ़्तार करे खणी विया, गुम करे छॾियूं। यकीननि इहो मज़मत जो उहो अमल आहे। ऐं उनखां अॻु बि जेको 20 मई ते जेको ही वाक़ियो थियो आहे उन में बि असांजा सिंध पार्टी जा कारकुन या नेशनल जेको समत भट्टी उनजो भाउ, उन खां सवाइ नेशनल पीपुल्स पार्टी PTI ॿियनि जमायतुनि जा बि पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन जे तहत ते विधा विया आहिनि। ऐं हीअ सिर्फ़ु इन करे कयो वियो आहे त हीअ जेको सिंध जो ताक़तवर आवाज़ 2024 में सदर पाकिस्तान 8 जुलाई 2024 ते आसिफ अली ज़रदारी जेको पाणीअ जो सौदो कयो, हुन सम्झो त हुन वटि MPA MNA ऐं सॼी बलदियाती काउंसिलूं सभु मूं वटि आहिनि। सिंध खीसे में आहे, सिंधी माण्हुनि खे थुरे छॾियो ऐं ताक़तवर आवाज़ ॾेई ऐं इन फ़ैसिले खे रद्द कयो। त इहा हुनजी दावेदारी ख़तमु थी ऐं हिते क़ौमी इशूज़ ते वतन जे लाइ ताक़तवर आवाज़ उभरियो। छो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध जे वसीलनि जो, सामूंडी पट्टीअ जो, मादनी वसीलनि जो, ज़मीनुनि जो, पाणीअ जो सौदो करे इक़्तिदार वरितो ऐं एहतिसाब में रिआयत वरिती। त हाणे इहे जेके दारियां दलाल हुक्मरान आहिनि, इन्हनि सिंध जी 28 अप्रैल ते कामयाबी जेको बबरलो धरणे खां पोइ उन्हनि खे स्कीमूं वक़्ती तौर ते पोइ ते करणियूं पियूं, उनखे न सहंदे ऐं हिन एहतजाज ते मोरो में ही ऑपरेशन कयो। हिकु तरफ़ पुलिस दहशतगर्दी करे हिकिड़े असांजे दोस्त खे शहीद कयो दादू चौक ते। 2 कलाकनि खां पोइ वरी सरकारी सियासी जमायत जे ख़ानगी दहशतगर्दनि ॿियो खून कयो। उन करे वरी उन जा केस अहिड़े नमूने सां कया विया जो सियासी विक्टिमाइज़ेशन थी। उन जूं ज़ाती मिल्कियतूं, घर, दुकान, सोलर प्लेट्स, ओताकूं सभु मसमार कयूं ऐं कंहिं कयूं सिंध पुलिस। उन करे ही मुजरिमनि ऐं पंहिंजे लिकाइण लाइ असांखे ही दॿा था विझणु चाहिनि, पर खेनि ख़बर हुजणु घुरिजे त न असीं सिंध जो सौदो, जॾहिं असीं हेॾनि वॾनि हुकुमरान जमायतुनि ऐं कंपनी सरकार जॾहिं असांजे वतन जो सौदो करे कब्ज़ो करणु चाहे थी, जॾहिं असीं उन्हनि खे बि जवाबु ॾेई सघूं था त हीअ पाकिस्तान पुलिस जा छाड़ता ऐं ईअं असांखे डिप्रेस कंदा। इहो उन्हनि खे जेको आहे सो ज़हन मां कढी छॾणु घुरिजे। उन करे असां सुभाणे शिरकत कनि। असांजा क़ौमी कारकुन सभु बाग़ैरत, असांजा दोस्त, अदबी संगत जा माण्हू, सियासी जमायतुनि जा माण्हू, आम शहरी जेके सम्झनि पिया त सिंध जे पाणी जो सौदो न थियणु घुरिजे, ज़मीनुनि जो सौदो न थियणु घुरिजे, मादनी वसीलनि जो सौदो वापसि थियणु घुरिजे ऐं हीअ जेको मोरे में शहादतूं थियूं ऐं क़त्ल जा FIR उन्हनि ते थियूं, इहो ज़ुल्म आहे। ऐं हीअ जेको हुकुमरान जमायत पाकिस्तान पीपुल्स पार्टी पुलिस जे आशीर्वाद सां दहशतगर्दी कई आहे ऐं मिल्कियतूं ॾाथियूं आहिनि ऐं अॼु ताईं हिरास करे वेठा आहिनि, इहो ख़तमु थियणु घुरिजे। जेलनि में जेके आहिनि उन्हनि खे आज़ादु कनि, जेके कूड़नि केसनि में फासाया विया आहिनि उन्हनि सभिनी खे आज़ादु कनि। ही कोर्टूं जेके 26 तरमीम खां मफ़लूज थियूं ख़तमु थियणु घुरिजनि। उन्हनि सभिनी बाग़ैरत ऐं वतन दोस्त इंसाफ़ पसंदि माण्हुनि खे असां अपील था कयूं त भरपूर शिरकत कनि। इंशाअल्लाह पाण पुरअमन नमूने सां
असीं शहीद जे क़बरुनि ते वेंदासूं। उन खां पोइ बाईपास ते दादू चौक ते असीं मीटिंग पॉइंट आहे, हिते कैंप हूंदी, हिते सभु हिते पहुचनि। तंहिं खां पोइ मार्च करे शहर में अवामी जलसो थींदो। उते एतिजाजी मार्च खे मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जा ऐं मुतासिर माण्हू ऐं ॿिया समाजी तंज़ीमुनि जा माण्हू ख़िताबु कंदा ऐं पंहिंजो एतिजाज रिकॉर्ड कराईंदा, न सिर्फ़ु मोरे में सिंध में पर पाकिस्तान जे फेडरल गवर्नमेंट रियासत में ऐं सॼी दुनिया खे इहो आवाज़ु ॿुधाईंदासूं त सिंध जे फतेह वारी जेका 28 अप्रैल ते जेका सिंध जे माण्हुनि फतेह कई, पंहिंजे सिंध जूं स्कीमूं रद्द कयूं, उन्हनि खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी तशदुद जे ज़रिए चिपाटण थी चाहे। असीं उन जे ख़िलाफ़ु पंहिंजो हक़ु इस्तेमालु कंदे आवाज़ जो हक़ु उथारींदे पंहिंजो एतिजाज रिकॉर्ड कराईंदासूं ऐं चवंदासूं रियासत खे भई ज़ुल्म बंदि करियो ऐं हीअ तहरीक हीअ जारी रहंदी। 1-2 केसनि में असांजा वकील उन जे लाइ दाख़िल करण लाइ कोशिशि कनि पिया, पर हिते जूं कैंगरू कोर्ट्स रुगो शुनवायूं पयूं ॾियनि। हाई कोर्ट्स जेके असांजूं कोर्टूं आहिनि मोरो ऐं इन में उन्हनि खे अफ़सोस थो थिए मैजिस्ट्रेट्स ते त शुनवायुनि ते शुनवायूं, क़त्ल सरेआम थियल आहिनि, वीडियोज़ आम आहिनि, पिक्चर सभु आम आहिनि, FIR न पई थिए। पर इन हक़ लाइ असां कोर्टुनि ऐं पुरनि एतिजाज जो रस्तो जारी रखंदासीं।